वालेकुम सिंधी अदब में तव्हां सभिनी दोस्तनि खे भली कार चऊं था। अॼु असांजो वीडियो थियण वारो आहे राजा डायर जे बारे में। सो उमेद आहे त तव्हां दोस्तनि खे हीउ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। त हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। राजा डायर सिंध जो ब्राह्मण घराणे जो आख़िरी बादशाह हो। राजा डायर जो जनम 663 ईस्वी में थियो। राजा डायर राजा चच जो नंढो पुटु हो। राजा चच 662 ईस्वी 52 हिजरी में वफ़ात करे वियो। राजा चच जी वफ़ात खां पोइ संदसि भाउ राजा चंद्र हुक्मरान थियो। राजा चंद्र 8 साल हुकूमत कई। सन 680 ईस्वी 60 हिजरी में वफ़ात करे वियो। राजा चंद्र जी वफ़ात खां पोइ राजा डायर सिंध जो हुक्मरान थियो। हीउ उहो राजा हो जंहिं पंहिंजी भेण सां शादी कई। मौलाई शिताई जन्नतुल सिंध में लिखे थो त राजा